नासिन कराची के इलाइक़े गुलशन मेमार वेझो देह बाज़ार भट्टीअ में मिस्कीन पोरियतन के ॻोठ वारी ज़मीन ते MDA जे ऑफिसर मिली भगत सां कब्ज़े ख़िलाफ़ बाबू पाताणी ॻोठ जे सवे रहवासियुनि एहतजाज कयो आहे। रहवासियुनि आला इख़्तियारनि खां नोटिस वठी ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म कराइण जी घुर कई। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर नबी बख्श ख़ासखेली। हाँ जी नाज़रीन, पाण इन वक्त मौजूद आहियूं नादरन बाईपास भरसां बाबू पाताणी ॻोठ में, जिथे MDA पारां ज़मीन कब्ज़े ख़िलाफ़ सवें जेके ॻोठाणा आहिनि उहे एहतजाज ते मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। उन हवाले सां पाण हिते मुज़ाहिरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। साईं 1914 खां असीं हिते आबाद आहियूं ऐं त मुंहिंजो ॾाॾो पड़दाॾो ऐं वालिद साहब तक़रीबन असांजी पंजी पीढ़ी आहे जेकी हिते दफ़न आहिनि। असां मक़ामी माण्हू आहियूं। हाणे ही लैंड ग्रेबर हिकिड़ो मोहम्मद अली शाह सिस्टम जो माण्हू सॾाए थो ऐं उन जी डायरेक्टर आहे इरफान बेग, जेको तव्हां मीडिया वारनि खे ख़बर आहे त इहो हमेशह जॾहिं बि हिन जी पोस्टिंग थींदी आहे त ईंदो आहे ऐं अची माण्हू माराईंदो आहे। पहिरीं बि अब्बास बिरोही ॻोठु हिकिड़ो पुराणो ॻोठु हो, उन में बि हमिलो करे माण्हू माराए त इहे हलियो वियो। हाणे वरी हिते असांजे बाबू पाताणी ॻोठ ते बि इहो ई साॻियो हिकिड़ो। असां ग़रीब आहियूं, असांखे पुराणो असांजो आहे ई ॻोठु। असां ग़रीबनि सां ज़ुल्म था करनि। असां हिते वेठा के असांजा अब्बा ॾाॾा विया उहो ॻोठ ते, हाणे दुश्मन अची असांजी मथां पिया अलाए महजर आहिनि अलाए ज़रदारी आहे, पर असां सां ग़रीबनि सां ज़ुल्म पिया करनि। हाणे हेर असां सां इहे ज़ुल्म कनि था, अचो हथियार खणी वेठा आहिनि। असां त ख़बर आहे पंहिंजा बच्चा नंढड़ा वठी त रोड ते वेठा आहियूं, छा लाइ करे असांखे इंसाफ़ खपे। असां मजबूरी खां पंहिंजा न्याणियूं बच्चा वठी रोडनि मथां वेठा आहियूं। इहो तव्हांखे इतला दरख़्वास्त आहे त महिरबानी करे असां खां दुश्मन थोरा परे करियो। असां ही धरती जा वारिस आहियूं। ही ॻोठ अॼु जा न आहिनि, ही अब्बा ॾाॾा खां असांजा पुराणा ॻोठ आहिनि। हिन जॾहिं खां हिते MDA जा ही सेक्टरूं ठाहिया आहिनि, कूड़ा सेक्टरूं हिननि ठाहिया आहिनि, ही असांजे मथां असांजे ॻोठनि जे मथां ही कब्ज़ा करनि था। वरी अॻियां चवनि था ही असांजे ज़मीन ते कब्ज़ा करनि। असां त मकानी माण्हू हिते धरती जा वारिस आहियूं। असां सिंधी ॻाल्हाइण वारा आहियूं, इन ते असां सां ज़ुल्म थिए थो। हाँ जी बिल्कुलु, तव्हां जेका मुज़ाहिरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हिननि जो इहो चवणु आहे त ही ॻोठ जेके आहिनि उहे क़दीमी ॻोठ आहिनि जंहिं ते MDA पारां कब्ज़ा कया पिया वञनि। हिते सिस्टम जे नाले ते पुराणा जेके ॻोठ आहिनि उनखे मसमार करे जेके उते सोसाइटियूं जेके ठाहियूं पियूं वञनि। हिननि वज़ीर आला सिंध ऐं आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त फिलफोर ही सिस्टम जे नाले ते कब्ज़ा कया पिया वञनि उन्हनि खे रोकियो वञे। कैमरामैन टीम सां गॾु निवेश ख़ासखेली SS न्यूज़ कराची।